अस्सलाम वालेकुम दोस्तों मां आहियां तव्हांजो पंहिंजो असलम भुट्टो। वॾे अरसे खां पोइ तव्हां सां मां हिकु व्लॉग जे थ्रू मुखातिब आहियां, छो त पूरो रमज़ान जो तक़रीबन 20 रोज़ा मां पंहिंजी सीरियल सोणा तू न वञ लाड़ उहा रखी ऐं तव्हांजी वॾी फरमाइश हुई त मां का अहिड़ी सीरियल रखां। सो उहा सीरियल मूं तव्हांजे ख़्वाहिश जे मुताबिक़ रखी आहे ऐं मूंखे तव्हांजी वॾी महिरबानी जो तव्हां मुंहिंजी उन सीरियल खे भरपूर मोट ॾिनी ऐं मुंहिंजे उन हर एपिसोड खे तव्हां लाइक कयो। मूंखे यकीन कयो मूंखे ॾाढी ख़ुशी थी आहे। पर मूंखे थोरो तव्हां सां वरी इहो बि शेयर करिणो आहे त मुंहिंजी इहा सीरियल सोणा तू न वञ लाड़ इहा हिकिड़ा लाजवाब सीरियल हुई, कॉमेडी सीरियल हुई। उन ज़माने में कॉमेडी क्वालिटी कॉमेडी घटि थींदी हुई, पर मां कोशिशि कई त उनखे सुठो लिखां ऐं सुठो परफॉर्म बि कयां। उन में तमामु सुठा एक्टर हुया। सो मुंहिंजी इहा तव्हांखे इहा हिकिड़ी रिक्वेस्ट आहे त उनखे तव्हां हिकु दफ़ो ॿीहर सॼी सीरियल खे वारी वारी सां ॾिसो, हिकु हिकु एपिसोड करे वरी 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 ॿीहर ॾिसो। सो दोस्तो एक्चुअली अॼु जो जेको मुंहिंजो तव्हां सां कचहरी जो मूड हुयो इहो हुयो त असांजे मुल्क जा हालात कुझु अजीब थी विया आहिनि। कुझु फाइनेंशियली मुल्क बि कमज़ोर थी वियो आहे ऐं कुझु पॉलिटिकली बि धड़ा थी विया आहिनि हिकिड़ा वॾा ऐं आए दिन जेको आहे सो उन्हनि जे विच में मसइला मसाइल आहिनि। सो सम्झ में नथो अचे त असांजो मुल्क अलाए कहिड़े पासे पियो वञे। ख़ुदा न ख़ास्ता हेॾे इन महांगाई जे दौर में जेकॾहिं अहिड़ो को वॾो फ़साद थी वियो त असां त पोइ आम माण्हू त वियासीं कंहिं बि कम खां, छो त मिडिल क्लास जो माण्हू उहो छा कंदो वीचारो, उहो त मरी वियो। सो मुंहिंजा 2-3 दोस्त आहिनि, उन्हनि सां अॼु तव्हांजी कचहरी कराईंदुसि त उन्हनि जे राय में असांजे हिन मुल्क जी जेका सूरत हाल आहे उहा कहिड़े तरफ़ पई वञे ऐं उनजी बहितरी छा थींदी। सो अचो त पंहिंजे दोस्तनि ॾे हलूं था ऐं वधीक कचहरी उन सां कयूं था। दोस्तो जीअं तव्हांखे मूं ॿुधायो त मां पंहिंजे दोस्तनि ॾे वञा थो ऐं उन्हनि सां उन ॻाल्हि जो बहस कंदुसि, उन्हनि खां उन्हनि जी राय बि पुछंदुसि। सलीम, थोरी अचण खां अॻु में मां यूट्यूब जे दोस्तनि खे चयो त असांजो मुल्क जेको आहे सो अॼुकल्ह मुआशी तौर ते ॾाढो पुठिते पियल आहे। महांगाई तमामु वधी वई आहे ऐं जेके सियासी धड़ा आहिनि उहे पाण में पिया वड़नि ऐं उन्हनि जे उन वेड़ जे करे आम माण्हू जेको आहे सो पिसजी वञे ऐं आम माण्हू जेको आहे सो वॾे अज़ाब में आहे हींअर जो महांगाई तूं ॾिसे थो त आसमान सां ॻाल्हियूं थी करे पई। त हाणे इन सूरत हाल में असांजो मुल्क कहिड़े तरफ़ थो वञे। असांजो मुल्क जेको तरक़ीअ जे हिकिड़े राह ते हूंदो हुयो उहो हाणे बैकफुट ते हलियो वियो आहे। त हाणे मूंखे ॿुधाए त तव्हांजी राय में असांजो मुल्क जी छा सूरत हाल आहे ऐं सियासी जेके धड़ा आहिनि उन्हनि जो छा किरदारु आहे। तव्हांजो तमामु असलम भुट्टो साहिबु तमामु बहितरीनु हिकिड़ो क्वेश्चन आहे, सवाल आहे। सवाल इहो आहे जो 70 ईयर थी विया आहिनि पार्टीशन थींदे असांजे हिन पाकिस्तान खे, ऐं इन मुल्क में कंहिं बि फिलहा बहबूद जो कमु न कयो हिकिड़ी सुठी सोच सां पाकिस्तान जी आवाम लाइ। हमें मुख़्तलिफ़ डिफरेंट जेके पॉलिटिशियंस आया उन्हनि छा कयो, इन मुल्क जी आवाम खे डिवाइड करे छॾियो, क़ौमुनि में विराए छॾियो, सियासत में कारकुन ठाहिया। पर तव्हां विलेजर आहियो, मां बि विलेजर आहियो, असां पंहिंजे विलेज में वेंदा आहियूं, ॾिसंदा आहियूं ऐं वॾा इनोसेंट जेको आहे पाकिस्तानी क़ौम आहे हर इलाइक़े में, उहो वोट छा जे लाइ ॾींदा आहिनि? उहो वोट इन करे ॾींदा आहिनि त हिकिड़ी ख़ुशहाली थिए मुल्क में अचे, प्रासपटी जेकी आहे उन वटि अचे। उन बिहाफ ते उहो जेको हिकिड़ी एक्सपेक्ट खणी आवाम वेंदी आहे पॉलिटिशियंस जे वटि, पर उहो उनखे वॾे ख़ूबसूरत अंदाज़ में पॉलिटिशियन जेको आहे उनखे बिल्कुलु नज़र अंदाज़ करे छॾींदो, वॾी ख़ूबसूरत स्माइलिंग ॾींदो आहे ऐं उन जी संपत्ति में उहो जेको ग़रीब जेको आवाम आहे, हारी हूंदो, मज़दूर हूंदो, मारिजी वेंदो हले आहे।
अच्छा, मुंहिंजे चवण जो मक़सदु कुझु ॿियो हो, ॿुधायां थो तव्हां इलाही वरी शुरूआति खां शुरू कयो छो त एतिरो टाइम पाण वटि न हूंदो आहे। इन करे जेकी आहे माण्हू जेको डिवाइड थी हली आहे, अॼु हाणे उहो माण्हू सम्झी विया आहिनि त हेॾी गुरबत इन्हनि पॉलिटिशियन कई आहे, ब्यूरोक्रेट्स कई आहे ऐं हिकिड़ी माफ़िया कई आहे। हाणे उहे मजबूर आहिनि। तव्हां ॾिसो त ॻोठ में वञो त कहिड़ी न, तव्हां मुंहिंजो सुवाल कोन सम्झो। मां सम्झी सघी न सर, मुंहिंजो सुवाल न मुंहिंजो सुवाल आहे त पाकिस्तान जी मईशियत तबाह थी चुकी आहे, उन जो कारण छा आहे ऐं असांजा जेके पॉलिटिशियंस आहिनि उहे पाण में विड़ी करे पंहिंजो मक़सदु हासिल करण जे चक्कर में जंहिंजो नतीजो अवाम खे थो भोगणो पवे। मुंहिंजो सुवाल इहो आहे, त मुंहिंजो सुवाल उहो न आहे जेको जंहिंजो जवाबु तव्हां ॾियो पिया। बिल्कुलु पॉलिटिशियन करे थो, पर हाणे असांखे हिन माशी जेकी आहे जेको हिकिड़े डिस्ट्रॉय आहे असांजे मुल्क में आई आहे, उनखे जेको आहे केरु दुरुस्त कंदो? आवाम छा थी करे सघे? आवाम त मज़दूरी करे सघे थी, पर हिनखे हलाइण वारा सरमायादार आहिनि, पॉलिटिशियन आहिनि, हू कॾहिं बि आवाम जे लाइ फिलहा बेबूद जा कमु या सुठी सोचे नथा सघनि। ऐं हाणे दुआ था कयूं त अलाह करे त मुल्क में कुझु चेंजिंग अचे, त अदरवाइज़ इहे जेकी पॉलिसी हले पई पॉलिटिशियन जी, इहा आवाम खे। अच्छा, मूंखे इहो ॿुधायो, हिकिड़ो नओं टर्नअप ज़ाहिर थियो आहे त सऊदिया वारनि जेको आहे सो नवाज़ शरीफ़ खे उनजे अहल खे रमज़ान जो इहे आख़िरी अशरो जेको आहे सो पाण वटि घुरायो आहे त उमिरो बि कनि, इबादतूं बि कनि ऐं उन्हनि सां उहो कचहरियूं बि कनि। तव्हांजी नज़र में उहा कचहरी कहिड़े क़िस्म जी थी सघे थी? आया पाकिस्तान जे मफ़ाद में या नवाज़ शरीफ़ जे पंहिंजे मफ़ाद में? नवाज़ शरीफ़ जेको आहे पंहिंजे मुफ़ाद में अक्सर वियो आहे। सऊदी यारनि अरब आहिनि, खाना काबा आहे असांजो हिकिड़ो वॾो दर्जो रखे थो उते। उन हमेशह पाकिस्तान जे माण्हुनि जी ऐं वज़ीर आज़म जी इन जी हेल्प कई आहे, पर हाणे हू ॾिसनि था त पाकिस्तानी अवाम त हूअं रोए पई, हू पंहिंजी मतिलबु हिकिड़ी उमेदु खणी वियो त जीअं पाकिस्तान मां अची ॿीहर वज़ीर आज़म थिया, सो उन्हनि इनकार करे छॾियो त हू सम्झनि था त असां ऑलरेडी पहिरीं हिन जी सपोर्ट कई आहे, असां हमेशह हिन जी सपोर्ट कंदा हुआसीं त पाकिस्तानी अवाम इहा ई सोचींदी त बाबा ही कहिड़ा सऊदी बादशाह आहिनि जो हमेशह हिकिड़ो माण्हू नेगेटिव सोच रखे थो, सिर्फ़ु दौलत इकट्ठ करे थो, पाकिस्तान में इन्वेस्ट नथो करे, त पोइ उन्हनि खे जेको डिनाए करे छॾियो। ज़ाहिरी ॻाल्हि आहे उनखे हिकिड़ी रेस्पेक्ट हुन ॾिनी, पर उहो प्रोमोट कोन कयूं, उहो प्रोटेक्शन कोन ॾिनूं जीअं पहिरीं ॾींदा हुआ। हाणे उहे सम्झी विया आहिनि पाकिस्तान तां उहो हमेशह ठहण था रखनि, हर मतिलबु मुश्किल जी घड़ी में सऊदी जेको आहे अरब जेका आहिनि उहो माण्हू अची पाकिस्तान खे कमु आया आहिनि। अच्छा, ठीकु आहे, यानी तव्हांजो जेको ज़ाती ख़्यालु आहे उहो इहो ई आहे। बिल्कुलु। बाक़ी हाणे पंहिंजा ॿिया ॿ दोस्त वेठा आहिनि, उन्हनि खां हली रायो पुछूं था। दोस्तो, मां मौजूदु आहियां हींअर उन दोस्त वटि जेको कंहिं बि तारुफ़ जो मोहताज न आहे। हीउ दोस्त एजाज़ बुरड़ो साहिबु, पंहिंजी फ़न जी दुनिया जो बादशाह। ऐं अचो त इन खां अॼु पुछूं था त पाकिस्तान जी मईशियत कहिड़े तरफ़ पई वञे ऐं उन में असांजे सियासतदाननि जो कहिड़ो किरदारु आहे, ऐं हू पाण में हिकिड़ो यानी वेड़ जो जेको सिलसिलो रखी वेठा आहिनि उन जो नतीजो अवाम कीअं थी भोगे, इहो एजाज़ बुरड़े साहिब खां पुछूं था। बुरड़ा साहिबु, असल में ॻाल्हि इहा आहे त जेका बि सियासत हींअर थिए पई उहा आवाम लाइ त बिल्कुलु बि न आहे। ॻाल्हियूं वॾियूं कनि था त अवाम तबाह थी वई, अवाम तबाह छा ही इन करे मौजूदा हुकूमत जेकी आहे उहा उनजी सिर्फ़ु कोशिशि ई आहे त असां पंहिंजा केसिस ख़तमु कयूं, नवाज़ शरीफ़ जा केसिस ख़तमु कयूं। इन्हनि खे इहा ख़बर न आहे त आवाम कीअं बदहाली में आहे, बुख में मरे पई, उन में उन्हनि जो को बि इंट्रस्ट न आहे। अच्छा बुरड़ा साहिबु, हींअर सऊदी अरब वारनि नवाज़ शरीफ़ खे उनजे अहल खे उमिरि जे हिसाब सां घुरायो आहे, उहो उमिरो बि कंदा ऐं उन्हनि सां उहे कचहरियूं बि कंदा, त उहा कचहरी उहा ॻाल्हि पाकिस्तान जे मफ़ाद में आहे या उन्हनि जे पंहिंजे मफ़ाद में आहे? असल में भुट्टा साहिबु ॻाल्हि इहा आहे त जेको बि किरदारु आहे न उहो आहे इस्टेब्लिशमेंट जो। हीउ जेको अवाम जो माना पिटको आहे इहो त आहे फज़ूल।
हे चवंदा आहिनि न ये इलेक्ट है ये सिलेक्ट है, हक़ीक़त में सभु सिलेक्ट थी ईंदा आहिनि, इलेक्ट कोई बि न थी ईंदो आहे। सो इस्टेब्लिशमेंट में सम्झी सघो था त मां अदारनि जा नाला नथो वठणु चाहियां, उतां फ़ैसिला थींदा आहिनि। फ़ैसिला आवाम जे हथ में न आहे, आवाम जे हथ में रुगो बसि वोट ॾियण लाइ नारेबाज़ी आहे, बाक़ी सॼा फ़ैसिला जेके आहिनि उहो मथां थींदा आहिनि। अच्छा बड़ा साहब मूंखे सिर्फ़ु इहो ॿुधायो त पाकिस्तान जी मईशियत हींअर कहिड़े तरफ़ पई वञे, तबाही तरफ़ या कंहिं सुठी ॻाल्हि तरफ़? न साईं, बिल्कुलु तबाही जी तरफ़, बिल्कुलु तबाही जी तरफ़। बल्कि पाकिस्तानियुनि खे असां सूधे इहो ख़ौफ़ आहे त छा अॻिते हली असांखे पघारूं बि मिलंदियूं या न मिलंदियूं। असां रिटायर माण्हू आहियूं, असांखे पेंशन मिलंदी या न मिलंदी। मइशियत जो एॾो बेड़ो ग़रक़ आहे। अॼु तव्हांजे साम्हूं उहो हमरा मौजूदु आहे जेको यूट्यूबर बि आहे ऐं कामयाबु यूट्यूबर आहे, ऐं हींअर यूट्यूब ते जेको नट बोल्ट चैनल आहे उनजो उहो बाक़ाइदा असली हिन आसमान जे ॻाल्हाईंदो करे। उन खां पुछूं था त पाकिस्तान जी मईशियत कहिड़े तरफ़ थी वञे ऐं पाकिस्तान जा सियासतदाननि जो कहिड़ो किरदारु आहे, आया आवाम जे फेवर में आहिनि या छा आहिनि, उहो पाण में जेका वेड़ कनि था इहा रेस केसि ताईं हलंदी ऐं इन जो जेको नतीजो छा थींदो? अॼु जेका ख़ुशख़बरी मिली आहे 10 रुपया पेट्रोल चढ़ी वियो आहे। सो मईशत इतां ज़ाहिर थिए थी त अॻिते छा थियण वारो आहे। 300 रुपया पेट्रोल थियण वारो आहे। नंढियूं जेके बि गाॾियूं आहिनि, असांजो जेको कमु आहे मां उन ते थो अचां, जेके नंढियूं गाॾियूं आहिनि उहे महांगियूं थी वेंदियूं, छो जो हर को माण्हू वॾी गाॾी सेल करे नंढी गाॾी ते अची वेंदो। हाणे पोइ ते था चऊं त 37-38 साल जेके बि असां पाकिस्तान में रहिया आहियूं, 40 साल बल्कि 40 साल जो तव्हां हिसाबु किताबु लॻाए छॾियो त मुल्क पए कर्ज़ी थियो आहे। IMF जी हिकिड़ी किस्त ॾियनि कोन था, हथूं इलाज करे ॿी किस्त था वठनि, मुल्क माना दी एंड ते पियो वञे। हींअर माना तव्हां ॾिसो त चाइना खां हिननि कर्ज़ु वरितो आहे, चाइना मुल्क खां हिननि कर्ज़ु वरितो आहे त बाबा असांखे ॾियो त असां पघारूं ॾियूं। गवर्नमेंट जे लाइ पघारूं कोन्हनि हींअर। हे अदो एजाज़ जी मां ॻाल्हि ॿुधी, उहो चए पियो त असां रिटायर माण्हू असांजो छा थींदो। तव्हां रिटायर हो यार, तव्हां वरी बि 60 साल में रिटायर थी विया, माना पंहिंजी नौकिरी करे विया हो। जेके हींअर वीचारा लॻा आहिनि 2-3 साल थिया आहिनि, उन्हनि खे इहा ख़बर न आहे त मथे महीने असांजी पघार मिलंदी या न मिलंदी। इहो हाल अथव पाकिस्तान जो। अच्छा, तव्हां ॻाल्हि ॿुधाई त 10 रुपया पेट्रोल चढ़ी वियो ऐं उन सां गॾोगॾु हुन जेके गवर्नमेंट जेके गाॾियूं पोर्ट ते बीठियूं हुयूं उन्हनि जी जेका रेगुलर ड्यूटी जेका आहे उहा तक़रीबन माफ़ु करे छॾी आहे। तंहिं माना त इहो फ़ाइदो आहे। इन में माण्हू इहे था चवनि त यार ड्यूटियूं माफ़ु थी वियूं त हाणे गाॾियूं सस्तियूं थींदियूं। कॾहिं बि न। मां तव्हांखे ॾसां थो त जेकॾहिं पेट्रोल अञा महांगो थियो त वॾियूं गाॾियूं जेकियूं आहिनि कोई वठंदो ई कोन्हे, रुलनि रोडनि ते पयूं हूंदियूं। वधि में वधि उहे वठंदा जेके वॾा वॾा सियासतदान आहिनि, वॾा वॾा लीडर आहिनि, वकील जज वॾा वॾा उहे वठंदा। बाक़ी सभु रोड ते पई हूंदियूं। केरु अफोर्ड करे सघंदो 300 रुपया पेट्रोल? नंढियूं गाॾियूं विचारियूं गरीब वठंदा आहिनि, हाणे उहे बि न वठी सघंदा, छो जो नंढियूं गाॾियूं आसमान ते हली वेंदियूं पेट्रोल जे करे। चलो सर, महिरबानी तव्हांजी, लख थोरा तव्हां।